अदाही अंब जी खटाणा, लीमे जी खटाणा, मिर्चन जी खटाणा, सुका दाणन जी खटाणा, मच्छी जी खटाणा, अदाही छेले जी खटाणा, कुकड़ जी खटाणा, मुर्गी जी खटाणा, बिल्ली जी खटाणा। भाऊ ही खटाण उहा खटाणा शिकारपुरी खटाणा ही खाइण खां भाऊ बेहोश लॻो पियो आहे। अल्लाह जो कसम हिते असांजो 50 पीढ़ी खटाण खपाए खपाए मरी वियो आहे। ऐं खैरपुर नातर शाह में पहिरियों चकर ईंदो आहे कंडियारो, नौशहरो, ठटो, बदीन, टंडो मोहम्मद खान टंडो वाले में वेंदो आहियां। भाऊ हिन खटाण जे लाइ मूंखां ॿारहें ॿारहें कॉल ईंदा आहिनि। लंडन, फ्रांस, अमेरिका, मिस्र, तुर्की, लबनान में हेड़ो खटाणो कोन ॾिठो हूंदी पूरे पाकिस्तान में। ओ मुंहिंजा जानी ही खटाण में उहा खटाण लज़त ग़ैरत खटाणो आहे। हिन खटाण जे हिकिड़े फाक सां 3 रगड़ियूं चट, 2 गिलास पाणीअ जा पी वञी पाण खे कांटो कराए। हिते तुंहिंजो कलाकु रतु न वधे त ॾऊं भरे ॾियां। मुंहिंजो नालो शान चांडियो आहे, पाण शिकारपुर में ईंदो आहियां। भाऊ ही खटाण मुंहिंजो आज़मायल खटाणो आहे। ही गोगड़ुनि जी उहा खटाण अथई। ही तेल, तमाकू, सुरमो, लूणु, मिर्च, मेहंदी, मुसाग खां मूं ही खटाण ठाहियो आहे। भाऊ हिन खटाण जे लाइ बाक़ाई सां बाबो कुराड़ो आहे। बाबे कुराड़े खां ही खटाण खाई ॾिस, इंशाअल्लाह ताला हुनखे वहीअ वारियूं झलकियूं यादि ईंदियूं। भाऊ उहा खटाण आहे। हिन खटाण में कुझु मां पेट्रोल विझंदो आहे, इन जे करे तो पेट्रोल बाक़ाइदा किचिरे खे साफ़ कंदो आहे। भाऊ हिन खटाण खे उहा ताक़त इज़मत खटाण आहे। ही उहा खटाण जेका सभनि बीमारियुनि ते कड़ो चाढ़ींदी आहे। ही खटाण बाक़ाइदा उहा खटाण न आहे। हिन खटाण जे लाइ ॿाहिरि मुल्कनि में बाक़ाइदा तव्हां चवंदव भाऊ चाचे सऊदी में फोन कयो आहे, ही खटाण मूंखे गिफ्ट में ॾिजाए। भाऊ वठो खटाण। कंहिंखे खपे बाबा, कंहिंखे खपे, कंहिंखे खपे। हिन पासे घणे जी बाबा? 10 जी। भाऊ खे खटाण भरे ॾे, शफ़ा मुंहिंजो रब ॾींदुई इंशाअल्लाह ताला। ही मुंहिंजो उहो खटाण अथई। हिकिड़े चकर खाईंदे, ॿिए चकर इंशाअल्लाह ताला तूं हूंदे ई न। ही उहा खटाण अथई इंशाअल्लाह ताला। बाक़ाइदा तूं पंहिंजे घर जा टपड़ खपाईंदे, खटाण थोरी अथई। बाक़ाइदा 15-20 ॾींहं हलंदी। 10 रगड़ियूं चट। साईं अंब जी खटाणा, लीमे जी खटाणा, शिकारपुरी खटाणा, हथ में छुरी खटाणा, कसम कुरानी खटाणा। हिन पासे मुंहिंजा हकम, हिन पासे मुंहिंजा अदा, हिन पासे साईं, हिन पासे। वाह वाह, वठो खटाण, वठो खटाण, वठो खटाण, वठो खटाण। केरु बाबा? बाबा तुंहिंजो केर सां छा वञे? खटाण वठणो अथई वठ, न त पेर पट पंहिंजा। छो पेर पटे बाबा? तोखे कंहिं चयो तूं साईं घिटी में ईंदो कर? बाबा छा मां घिटी में मां को फोरू को धाड़े रहां या? खटाण रोज़ी करण आयो आहियां। 3 ॾींहं वारो त न आई जेको खटाण जेको असां घर ॾेई हले वेंदो आहे। छोकिरे खे घुमरा उल्टी शुरू। बाबा मां ही मुंहिंजी शिकारपुरी खटाण वॾा मिनिस्टर बाक़ाइदा खाईंदा मुंहिंजी उहा खटाण। बी मां भुलियो हाले छा बी मां चश्मो पायां। हा पा चश्मो तूं कंदे छा? बी हिकिड़ो मिंट बी। हाणे मूंखे ॿुधा तूं छा आहे? हा उहो ई तूं। पोइ तूं छा कंदे बा? अरे छा कंदे? चढ़ियो तो वो छोकिरे खे उल्टी घुमरा थिया पिया। तोखे मश्की लॻी पई आहे। ते चढ़े तो वारो छोकिरो अरे दी तो घिटी में खटाण खपे हले वञ। चवां थो मूंसां फशरी न कर। असां 8 भाउर ऐं 16 मामा आहिनि। चाचो अंदरा, चाची पई पाण हलाईंदा आहियूं। मामे यार चंदा रुगो 30 रुपया ईज़ी लोटिया मुकर 2 ॾींहं ते ॿार तूं हलाईस। अच्छा फशरी न कर मूंसां, ॿुधाए थो। बाबा तो बाबा पासो कयो बाबा मां बा हेॾा तो समझणी पेट कर। ढाकू न जाए मत न मरीज़ मां हाणे बाईपास करायो आहे। बाईपास कराई जेको छोकिरे मूंखे दवा ॾे न खर्चे मां दवा त करायां न। बाबा छा मां तो ठीको खयो आहे। ये खटाण मुंहिंजी शिकारपुरी खटाण आहे, कसम कुरान दई खटाण। न बाबा बाबा मुंहिंजे वेझो न अची जाए मां ॻाल्हि बाबा किथे मोचोरी दी अरे चश्मो वठो वच पर थोट चश्मो बिल्कुल बी हिन के छले। अरे ये को है? 3 ॼणा होसा 3 ॼणा मुंहिंजा मामे मारो टन मुंहिंजा कपड़ा फाड़िया। मां बि मतलब एफआर कंदुसि। एफआर जाती नो एफआर जाए मैं छोकरो मोर इतबार करी। मुंहिंजो पंहिंजो मामो डीएसपी आहे। बचाउ न चुनी माण्हू त ईअं हलंदे बड़ो वो तो नथी तूं। अरे मोबाइल में फोन के वोट दे। हा मोकल थई। अंब जी खटाणा, लीमे जी खटाणा, शिकारपुरी खटाणा मुंहिंजा भाउ। हिन पासे मुंहिंजा अबा, हिन पासे